ओम शांति। अॼु जी मुल्ह तारीख़ 28/12/2023। मिठा मिठा बाप तारा चवंदा, मीठे मीठे ॿार, दान सदा पात्र खे ॾियणो आहे, फालतू समय वेस्ट न करिणो आहे। हर हिक जी नब्ज़ खे ॾिसो कि ॿुधण समय हुन जी वृत्ति काॾे थी वञे। प्रश्न आहे, पावन दुनिया में हलण लाइ तव्हां ॿार ॾाढी भारी परहेज़ कंदा आहियो, तव्हांजी परहेज़ छा आहे? उत्तर आहे, गृहस्थ व्यवहार में कमल फूल जे समान रहण ई सभिनि खां भारी परहेज़ आहे। असांजो त्याग आहे सिधी बेहद जी पुराणी दुनिया जो। हिकु अख में आहे स्वीट होम, ॿी अख में आहे स्वीट राजधानी। हिन पुराणी दुनिया खे ॾिसंदे हुए बि न ॾिसणो आहे, हीअ ॾाढी वॾी भारी परहेज़ आहे। हिन परहेज़ सां पावन दुनिया में हली हलंदासीं। गीता धीरज दर मनवा। ओम शांति। गीत ॿुधण सां ई ॿारनि खे ख़ुशी जो पारो चढ़णो खपे, छो जी दुनिया में दुख त आहे ई। मनुष्य मात्र आहिनि नास्तिक, अर्थात बाप खे न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां नास्तिक खां आस्तिक ठहिया आहियो। तव्हां ॿार हाणे ॼाणंदा आहियो कि असांजे सुख जा ॾींहं आया कि आया। किथे बि तव्हां वेंदा आहियो त पहिरियों तव्हां पंहिंजो परिचय ॾियो। असां पंहिंजे खे ब्रह्मा कुमार कुमारी छो कहलाईंदा आहियूं? प्रजापिता आहे ब्रह्मा है प्रजापिता, शिव बाबा जो ॿार आहे न। ऊच ते ऊच हुन निराकार खे ई चइबो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर त हुन जा ॿार आहिनि। विष्णु शंकर खे प्रजापिता न चईंदासीं। प्रजापिता ब्रह्मा त हिते आहे न। ॾिसो, इहा ब्रह्मा इहा पॉइंट सुठी रीति धारण करो। लक्ष्मी नारायण राधे कृष्ण खे प्रजापिता न चईंदासीं। प्रजापिता ब्रह्मा नाम मशहूरु आहे न। इहा आहे प्रजापिता साकार। हाणे स्वर्ग जो रचयिता त परमपिता परमात्मा शिव आहे। स्वर्ग जो रचयिता ब्रह्मा न आहे। निराकार परमात्मा ई अची करे प्रजापिता ब्रह्मा द्वारा स्वर्ग रचंदा आहिनि। असां उन्हनि जा ॿार केतिरा ढेर आहियूं। आत्मायूं त आहिनि ई परमपिता परमात्मा शिव बाबा जी संतान। असां सभी आत्मायूं न बाबा जी संतान आहियूं। सम्झाइण जो ॾाढो सुठो तरीक़ो खपे। चओ, असांखे उहा राजयोग सिखलाईंदा आहिनि। ब्रह्मा द्वारा सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। केरु? शिव बाबा। त पहिरियों इहो ब्रह्मा ॿुधंदो आहे। पहिरियों इहो ब्रह्मा ॿुधंदो आहे। जगदम्बा बि ॿुधंदी आहे न। असां आहियूं बीके ॻायल बि आहे कन्या, उहा जो 21 कलनि जो उद्धार करे, 21 जन्मनि जो सुख ॾे। असां परमपिता परमात्मा सां 21 जन्म सत्युग त्रेता में सुख पाइण लाइ वरसो वठंदा आहियूं न। पर उहा सत्युग त्रेता में भारत ॾाढो सुखी हुयो, पवित्रता बि हुई। त उहो असांजो बाबा आहे, इहे असांजो दादा आहे। असां जंहिं वटि एतिरा ॿार आहिनि हुनखे छा परवाह हूंदी? असां उन्हनि जा ॿार आहियूं। एॾा सारा ॿार आहिनि बाबा जा, लाइक़ बि आहिनि। त बि बाबा त चए त न, त उन्हनि खे छा परवाह? केतिरा उन्हनि जा ॿार आहिनि। असांखे ब्रह्मा द्वारा शिव बाबा राजयोग सिखलाइनि था। हुन बेहद जे बाप सां असांखे वरसो मिलंदो आहे। सॼी दुनिया पतित आहे, हुनखे पावन करण वारो हिकु बाप आहे। पुराणी दुनिया खे बदिलण वारो स्वर्ग जो रचयिता उहो सतगुरु आहे, सर्व जो सदगति दाता। नई दुनिया में आहे लक्ष्मी नारायण जो राज्य। भारत में जो देवी देवताउनि जो राज्य आहे, उहो देवता ई 84 जन्म वठंदा आहिनि। पोइ वरण बि ॿुधाइणो खपे, समय पहिरियों वठी वठिणो खपे। चओ, हिन ॻाल्हियुनि खे चित ते लॻाए करे सुठी रीति सम्झो, ॿुधो, बुद्धि खे भटकायो न। भाई जी बहन जी, तव्हां सभु वास्तव में शिव जी ई संतान आहियो। प्रजापिता ब्रह्मा त सॼे सीजरे जो हेड आहे न। हाणे ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण उन्हनि खां वरसो वठनि था। योग बल सां विश्व जो राज्य पाईंदा आहिनि, न कि बाहुबल सां। असां घर बार न छॾंदा आहियूं, असां त पंहिंजे घर में रहंदे आहियूं। इहे स्कूल आहे न मनुष्य खां देवता ठहिण जो। मनुष्य त कोई देवता ठाहे न सघे। इहा दुनिया ई पतित आहे। पाणी जी गंगा त पतित पावन ई न आहे। बार बार हुन में सनानु कंदा रहंदा आहिनि, पावन ठहींदा न आहिनि। इहे ई रावण जो बि मिसाल आहे। बार बार हुनखे जलाईंदा रहंदा आहिनि, मरदो ई न आहे रावण। इहे रावण वारो पोस्टर बि खणी वञिणो।
कोई अहिड़ी जॻह वञो त एल्बम बि खणी वञिणो खपे। ॾिसो इहे सभु ॿार आहिनि, सभिनि जी प्रतिज्ञा कयल आहे कि पवित्र रहण जी। वास्तव में ब्रह्मा जा सभी ॿार आहिनि। प्रजापिता ब्रह्मा हिन सीजरे जो हेड आहे। हिन समय प्रैक्टिकल असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं न, त तव्हां बि आहियो, त तव्हां बि तव्हां पहचानंदा न आहियो। हाणे दुनिया में कोई सचो ब्राह्मण न आहे, सचा ब्राह्मण त असां आहियूं, राज्य बि असां पाईंदा आहियूं न। पोइ इहे ब्राह्मणनि जो सीजरो आहे। ब्राह्मण आहे चोटी। ब्रह्मा ॿारनि खे सम्झायो आहे श्री कृष्ण भॻवानु न आहे, उहो त पूरा 84 जन्म वठंदो आहे। 84 जन्म पूरा थींदा ई आहिनि, पोइ देवता ठहींदा आहिनि। केरु ठाहींदो आहे? बाप ठाहींदो आहे न। असां उन्हनि सां राजयोग सिखूं था न, उन्हनि जी ई महिमा आहे हिकु अहंकार। उहो ई हिकु ओंकार आहे, उहो निराकार निरअहंकारी आहे न। उनखे अची करे सर्विस करणी पवंदी आहे। उहो ई हिकु ओंकार अर्थात आत्मिक स्वरूप में रहण वारो, उहो कॾहिं पंहिंजो शरीर न वठंदो आहे। उहो निराकार निरअहंकारी आहे न, उनखे अची करे सर्विस करणी पवंदी आहे। पतित दुनिया पतित शरीर में ईंदा आहिनि। हाणे उहो ई गीता एपिसोड रिपीट थो थिए। महाभारी लड़ाई लॻल आहे न, सभु मच्छर सदृश्य हली विया हुया न। उहो ई गीता एपिसोड रिपीट थियो आहे। हाणे जॾहिं पहिरियों बि महाभारी लड़ाई लॻी हुई, सभु मच्छरनि सां दृश्य हली विया हुया। इहा उहो ई समय आहे। परम पिता परमात्मा शिव भॻवानु वाचे, उहो रचयिता आहे न। स्वर्ग में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। सृष्टि खे सतो प्रधान ठाहिण बाप जो ई कर्तव्य आहे। हिन पूरी सृष्टि खे सतो प्रधान ठाहिण जो कर्तव्य कंहिंजो आहे? बाबा जो ई कर्तव्य आहे। हिन पूरी सृष्टि खे सतो प्रधान ठाहिण जो। असां उन्हनि खे बाबा बाबा चईंदा आहिनि। उहे ईंदा ज़रूरु आहिनि। शिवरात्रि बि आहे न, इन जो अर्थ बि ॿुधाइणो खपे। पॉइंट्स नोट करे पोइ धारण करणी खपनि। पॉइंट्स बुद्धि में रहणियूं खपनि। कन्याउनि जी बुद्धि सुठी आहे। कन्याउनि जा पेर धोई करे पीअंदा आहिनि त कुमार कुमारियूं वही पवित्र। पोइ कुमारियुनि जो नाम छो आहे? छोजी तव्हांजो हाणे जो नाम आहे कि कन्या उहा जो 21 कुलनि जो उद्धार करे, उहो तव्हांजो मान हलल आयो आहे न। असां भारत जी रूहानी सेवा कंदा आहियूं। असांजो उस्ताद मददगार परम पिता परमात्मा शिव आहे। उन्हनि सां असां योग बल सां शक्ति वठंदा आहियूं, जंहिंसां असां 21 जन्म एवर हेल्दी ठही वेंदा आहियूं। ये गारंटी आहे। कलयुग में त सभु रोगी आहिनि, आयु बि घटि आहे। सतयुग में एतिरी वॾी आयु वारा किथां आया? हिन राजयोग में सां एतिरी वॾी आयु वारा ठहींदा आहिनि। हुते अकाले मृत्यु न थींदी आहे। हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। पुराणी खल आहे न, शिव बाबा जी यादि में रहूं। हिन देह से देह जी सभु संबंधनि खे भुलिजी वञो। बुद्धि सां असां बेहद जो त्याग कंदा आहियूं। असांजी बुद्धि योग जी रूहानी यात्रा आहे। बुद्धि सां असां बेहद जो त्याग कंदा आहियूं। असांजी बुद्धि योग जी रूहानी यात्रा आहे। बाबा चवनि था असां बुद्धि द्वारा हाणे ट्रैवलिंग था करूं न। जेतिरो जेतिरो असां बाबा खे यादि कंदा वेंदासीं, हिन दुनिया खे भुलंदा वेंदासीं, ओतिरो ओतिरो असां परम धाम में बाबा जे नज़दीक पहुचंदा वेंदासीं। उहा जिस्मानी यात्रा मनुष्य सिखलाईंदा आहिनि। बुद्धि जी यात्रा बाप जे सवाइ कोई सिखलाइण वारो ई न आहे। इहे राज्य सिखण वारा ई स्वर्ग में ईंदा। हाणे वरी खां सैम्पलिंग लॻे थो न। असां सभु हुन बाप जा ॿार आहियूं। असां ॿारनि खे शिव बाबा सां वरसो मिलंदो आहे। ये दादा बि शिव बाबा खां ई वरसो वठंदो आहे। असां बि बेहद जे बाप खां वरसो वठंदा आहियूं। ये वॾी हॉस्पिटल आहे। असां 21 जन्मनि जे लाइ पोइ कॾहिं बि रोगी न ठहींदासीं। असां भारत जी सची सेवा था करूं। इन करे गायना शिव शक्ति सेना। हाणे बाप चईंदा आहिनि यादि सां पंहिंजा विक्रम विनाश करो त आत्मा शुद्ध थी वेंदी। आत्मा जी शुद्धि जे लाइ बाप खे यादि करे पंहिंजा सभु पाप धोई वठो। ऐं ज्ञान खे धारण करण सां तव्हां चक्रवर्ती राजा ठही वेंदव।
बाबा खे यादि करण सां असांजा विक्रम विनाश थी वेंदा, असांजी आत्मा शुद्ध थी वेंदी ऐं ज्ञान जी धारणा सां असां चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदासीं। असां पवित्र ठहींदासीं त लक्ष्मी खे अथवा नारायण खे बि वरदासीं। सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी हिते न ठहींदासीं त लक्ष्मी नारायण खे कीअं वरदासीं। इन करे चइबो आहे आईने में ॾिसो लक्ष्मी नारायण खे वरण लाइक़ु ठहिया आहियो। पूरो नष्ट मोह न ठहींदव त लक्ष्मी खे वरी न सघंदा, पोइ प्रजा में हली वेंदव। शिव बाबा खे बि परमधाम खां अचिणो पए, ज़रूरु पति दुनिया में आहिनि त पावन ठाहे करे सभिनि खे वठी हलंदा न। हिते असां परहेज़ बि ॾाढी रखंदा आहियूं। असांजी अख में हिकु अख में स्वीट हो, ॿी अख में आहे स्वीट राजधानी आहे असांजी। असांजो त्याग सॼी दुनिया जो आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहंदा आहियूं। ॿुढा सम्झंदा आहिनि वानप्रस्थ अवस्था आहे, हलो मुक्ति जे लाइ पुरुषार्थ था करो। हिन समय त सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे न। हर हिक खे हक़ आहे बाप खां वरसो वठण जो। दुखधाम खे भुलिजी वञिणो आहे, इहा बुद्धि सां त्याग करिणो आहे असांखे। दुखधाम खे भुलिजी वञणु अर्थात बुद्धि सां सभु कुझु त्याग करिणो आहे। ये पुराणी दुनिया खे बुद्धि सां भुलिजी नई दुनिया खे यादि करो, पोइ अंत मते सुगति थी वेंदी। इहा सभिनि खां वॾी गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे। असां केॾी वॾी यूनिवर्सिटी में पढ़ूं था न, उहो बि फ्री ऑफ कॉस्ट। असांजे टीचर असांखां कोई पैसा ई न वठंदो आहे, सिर्फ़ु चईंदा पंहिंजो पुराणो सभु कुझु मुंहिंजे नाम करो, यूज़ तव्हां ई करो, मुंहिंजी मत ते हलो। ॾिसो केॾी फ्री जी नॉलेज आहे न। ॾिसो बाबा अची करे इहो फ्री में नॉलेज शुरू कई अथई, इन करे अॼुकल्ह गवर्नमेंट बि फ्री में ॾाढी चीजूं ॾियणु सिखी वई आहे। भॻवान अचे मां राजक सिखलाए करे मनुष्य खां देवता थो ठाहियां, ईअं सम्झाइणो खपे। चओ असांजो ॿुधाईंदा आहियूं न, उहो वेही करे ॿुधो, विच में प्रश्न सां उहो प्रभाव टुटी पवंदो आहे। असां तव्हांखे सॼी सृष्टि जो चक्कर जो राज ॿुधाईंदा आहियूं। शिव बाबा जो ड्रामा में इहे पार्ट आहे न। लक्ष्मी नारायण केरु आहे, असां सभिनि जी जीवन कहानी ॿुधाईंदासीं। चओ चुपचाप वेही करे ॿुधो, विच में प्रश्न न करो। शिव बाबा जो ड्रामा में छा पार्ट आहे, लक्ष्मी नारायण जो छा पार्ट आहे, असां उन्हनि जी जीवन कहानी ॿुधाए सघंदा आहियूं। हर हिक जी नब्ज़ ॾिसणी खपे, हुन समय जी वृत्ति ॾिसणी खपे। ठीकु ॿुधे थो तवाई थी करे त न वेठो आहे, हिते हुते त नथो ॾिसे। हिते बाबा बि ॾिसंदा आहिनि, केरु साम्हूं ॿुधी करे झूमंदो आहे। ये ज्ञान जो डांस आहे न, उहे स्कूल त नंढा हूंदा आहिनि न। बाबा चवंदा आहिनि उहे स्कूल त नंढा हूंदा आहिनि। जो टीचर सुठी रीति ॾिसी सघे ऐं नंबरवार विहारे सघे। हिते त ॾाढा आहिनि, नंबरवार विहारे ई न सघंदा आहियूं। त असांखे इहे सभु ॻाल्हियूं ॾिसणी खपनि। त ॾिसणो पए कंहिंजी बुद्धि किथे भॼे त नथी। मुस्कुराईंदा आहिनि, ख़ुशी जो पारो चढ़ंदो आहे, ध्यान सां ॿुधनि था। दान सदा पात्र खे ॾियणो खपे, फालतू समय वेस्ट न करणो खपे। नब्ज़ ॾिसण सां ई नब्ज़ ॾिसण जी बि समझदारी खपे। बाबा चवनि था मनुष्य त डरंदा आहिनि, ख़ासि सिंधी माण्हू सम्झंदा आहिनि किथे बीके जादू न लॻाए ॾे, हिन करे साम्हूं ॾिसंदा बि न आहिनि। छोकी सिंध समाज खां ई शुरू थियो आहे न इहा, त माण्हू सोचंदा आहिनि छोकी हुन समय उहो ई हुयो, दृष्टि द्वारा उन्हनि खे ध्यान में हली वेंदा हुया। त उन्हनि खे इहो ई आहे की किथे त सभिनि इहे फैलाए रखियो आहे न, ख़ासि सिंधी समाज वारनि। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि त ब्रह्मण ई त्रिकालदर्शी ठहींदा आहियो, पोइ वर्णनि जो राज बि सम्झण जो आहे। पोइ वर्ण जो राज बि सम्झण जो आहे। बाबा चवनि था हम सो जो अर्थ बि सम्झाइणो आहे। असां आत्मा सु परमात्मा चइणु रॉन्ग आहे। कोई पोइ ब्रह्म खे बि मञण वारा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि अहम ब्रह्मस्मि, माया पंज विकार आहे। माया त पंज विकार आहे, असां ब्रह्म खे मञंदा आहियूं। हाणे ब्रह्म त महतत्व आहे, असांजो रहण जो निवास स्थान आहे न। जीअं हिंदुस्तान में रहण वारा पंहिंजा हिंदू धर्म चई ॾींदा आहिनि, उहो बि ब्रह्म तत्व खे चई ॾींदा आहिनि असां ब्रह्म आहियूं।
परंतु ब्रह्म त महतत्व आहे, वो त रहण जी जॻह आहे। असांखे ख़ुदि खे आत्मा सम्झी हुन पार ब्रह्म में रहण वारे निराकार परमात्मा शिव बाबा खे यादि करणो आहे। आत्मा जी महिमा अलॻि आहे। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम, ये देवताउनि जी महिमा अलॻि आहे। आत्मा जॾहिं शरीर सां गॾु आहे तॾहिं हुन जी महिमा अलॻि आहे न। शिव बाबा सदा निराकार मथे रहंदा आहिनि त हुनजी महिमा अलॻि आहे। जॾहिं उहे शरीर में ईंदा, जॾहिं असां हुनजो कार्य ॾिसंदासीं त असां हुनजी उहो महिमा कंदा आहियूं। ऐं असां आत्मा जे जनम मरण में ईंदा आहियूं त असांजी महिमा अलॻि आहे। आत्मा हाणे असां पतित खां पावन ठहूं था त असांजी महिमा इहा थी वेंदी। ऐं जॾहिं असां पतित हूंदा आहियूं त असां ख़ुदि जी महिमा छा कंदा आहियूं? असां नीच, पापी, कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी। और जॾहिं असां पावन आहियूं त असांजी महिमा छा आहे? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। आत्मा के निर्लेप न चई सघंदासीं। एतिरी नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ आहे, हुनखे पोइ निर्लेप कीअं चईंदासीं? हाणे बाबा पीउ स्थापन कंदा आहिनि त तव्हां ॿारनि खे बाबा छा प्राइज़, तव्हां ॿार बाबा खे छा प्राइज़ ॾींदव? हाणे तव्हांखे 21 जन्म स्वर्ग जी राजधानी जी प्राइज़ असांखे बाबा ॾियनि था, तव्हां बाबा खे छा प्राइज़ ॾींदव? जो जेतिरी प्राइज़ बाप खे ॾींदो ओतिरी पोइ बाप बि वठंदा न। पहिरियों हिननि प्राइज़ ॾिनी ब्रह्मा बाबा। शिव बाबा त दाता आहे, राजा माण्हू कॾहिं हथ में ईअं वठंदा न आहिनि, उन्हनि खे अन्नदाता चइबो आहे। जेका राजा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे अन्नदाता चइबो आहे। मनुष्य त दाता, मनुष्य खे दाता न चई सघंदासीं। त राजा माण्हू कॾहिं हथ में न वठंदा आहिनि, उन्हनि खे अन्नदाता चईंदा आहियूं। मनुष्य खे दाता न चई सघंदासीं। भले तव्हां सन्यासी आदि खे ॾींदा आहियो, परंतु रिटर्न फल त पोइ तव्हांखे शिव बाबा ई ॾींदो न। चईंदा आहिनि सभु कुझु ईश्वर ॾिनो अथई, ईश्वर ई वठंदो आहे। पोइ कोई मरंदो आहे त रोईंदा छो आहिनि? अगरि सभु कुझु ईश्वर ई ॾिनो अथई, ईश्वर ई वठी वरितई, पोइ रोईंदा छो आहिनि? परंतु न त उहो वठंदा आहिनि, न त उहो ॾींदा आहिनि। उहो त लौकिक माउ बाप जन्म ॾींदा आहिनि। पोइ कोई मरी वेंदो आहे त हुनखे दुखु थींदो आहे। यदि ईश्वर ॾिनई, हुन ई वठी वरितई त दुखु न थियणो खपे न। लेकिन चईंदा आहियूं ईश्वर ॾिनई, लेकिन हुनखे पंहिंजो सम्झी वठंदा आहियूं न, पंहिंजो न सम्झणो खपे। अगरि तव्हां पंहिंजे संबंधनि खे, ॿारनि खे पंहिंजो न सम्झंदव न, चीज़नि खे, त तव्हां हुनजी सुठी रीति संभाल करे सघंदा आहियो। हुनखे वेस्ट न कंदव, हुनखे मारंदव, डांटंदव न। बाबा चईंदा आहिनि मां त सुख दुख सां न्यारो आहे न, त हिन दादा पंहिंजो सभु कुझु ॾिनई, हिन करे हिनखे फुल प्राइज़ बि वठी वरितई। ब्रह्मा बाबा पंहिंजो सभु कुझु ॾिनई, पंहिंजी देह बि बाबा खे ॾिनई, भई मां आत्मा तव्हांजी आहियां। पंहिंजो कुझु बि न रखियईं, तॾहिं ब्रह्मा बाबा खे फुल प्राइज़ मिली। फर्स्ट राजधानी हिन सृष्टि ते, हुन पावन दुनिया में पहिरियों बालक ब्रह्मा बाबा श्री कृष्ण जे रूप में ईंदो। सतो प्रधान सृष्टि ते केॾी शांती, केॾो सुख, केॾी ख़ुशी ईंदी, केॾी सभु चीजूं फर्स्ट क्लास। फर्स्ट राजधानी जो सुख त अलॻि ई हूंदो न। सिर्फ़ु 9 लख माण्हू कन्याउनि वटि जो कुझु, कन्याउनि वटि त कुझु आहे ई न। यदि उन्हनि खे माउ बाप ॾींदा बि आहिनि त पोइ शिव बाबा खे ॾेई छॾींदा आहिनि। जीअं मम्मा बि ग़रीब हुई, पोइ ॾिसो केॾी तिखी हली वई आहे न मम्मा, तन मन धन सां सेवा करे। तव्हां ॼाणंदा आहियो असां सुखधाम वेंदा आहियूं वाया शांति धाम। जेसिताईं असां बाप वटि न वेंदासीं त ससुर घर कीअं ईंदासीं? पीअर घर में त वेठा आहियूं न। हाणे पहिरियों बाप वटि वेंदासीं, पोइ ससुर घर ईंदासीं। ये शोक वाटिका आहे न, सत्युग आहे अशोक वाटिका। अच्छा मीठी मीठी सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य सार। हिन वानप्रस्थ अवस्था में स्वीट होम स्वीट राजधानी खे यादि करण जे सवाइ बुद्धि सां सभु कुझु भुलिजी वञो। सिर्फ़ु पंहिंजो स्वीट होम स्वीट राजधानी यादि रहे, बाक़ी सभु कुझु भुलिजी वञो। बाबा चवनि था पूरो नष्ट मोह ठहिणो आहे। ॿियो आहे बुद्धि योग सां बेहद जो त्याग करे रूहानी यात्रा करणी आहे। श्रीमत ते पवित्र ठही भारत जी सच्ची सेवा करणी आहे। असांखे श्रीमत ते पवित्र रही करे न ख़ासि भारत आम पूरी दुनिया जी सच्ची सेवा करणी आहे। वरदाना श्रेष्ठ कर्म रूपी डाली सां लटकण जे बजाय उड़तो पंछी ठहण वारा ही हीरो पाटधारी आहिनि। श्रेष्ठ कर्म रूपी डाली में लटकण जे बजाय उड़तो पंछी ठहण वारा हीरो पाटधारी ठहो। संगम युग ते जो श्रेष्ठ कर्म कंदा आहिनि, इहे श्रेष्ठ कर्म हीरे जी डाली आहे। संगम युग जो कहिड़ो बि श्रेष्ठ कर्म हुजे, लेकिन श्रेष्ठ कर्म जे बंधन में न फसणो, अर्थात हद जी कामना न रखणी आहे। सोने जी जंजीर आहे। असां बाबा सां गॾु आयासीं, ज्ञान ॾिनो, सेवा कई, बाबा खे सभु ॾेई वो वापसि परम था। हीअं न असांखे वो सेवा बि खिचे। ये सोने जी जंजीर अथवा हीरे जी डाली में भी लटकणो न आहे। छो जी बंधन त बंधन आहे, इन करे बाप दादा सभी उड़ते पंछियुनि की स्मृति ॾियारंदा आहिनि कि सर्व बंधन अर्थात हदनि खे पार करे हीरो पाटधारी ठहो। त सेवा बि जेतिरी असांखां बाबा कराइनि था उहो करूं। बाबा हाणे हाणे चए हिन सेवा खे छॾे हलो पंहिंजे घर, त असां हलण लाइ तयारु आहियूं। ईअं न असांखे उहो खीचे बाबा ने ये सेवा करो, हिनखे ज्ञान ॾियो, ये ॾियो न। स्लोगन आहे अंदर जी स्थिति सदा दर्पण। अंदर जी स्थिति जो दर्पण चहिरो आहे। असांजी आंतरिक स्थिति आत्मा जी स्थिति जो दर्पण असांजो चहिरो आहे। चहिरो कॾहिं ख़ुश्क न हुजे, ख़ुशी वारो हुजे। अंदर जी स्थिति जो आत्मिक अंदर असांजी आत्मा सुखी आहे, दुखी आहे, परेशान आहे, उहो असांजे चहिरे सां नज़र ईंदो आहे। चहिरो कॾहिं ख़ुश्क न हुजे, सदा ख़ुशी वारो चहिरो हुजे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,